अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू माय शो इनसाइड। आऊं सां नाजिया मीर। नाज़रीन, चूंडनि में बाक़ी वञी 27 ॾींहं बचिया आहिनि ऐं हिन वक़्त ताईं जेकॾहिं ॻाल्हि कजे चूंड जे हवाले सां चूंडनि खां अॻु जुड़ंदड़ माहौल जी, तो अञा ताईं उहो माहौल रिवायती अंदाज़ में नज़र कोन पियो अचे ऐं हुनजो हिकु वॾो सबबु इहो ॼाणाए पियो वञे त मुख़्तलिफ़ जेके सियासी क़यादतूं हुन जे आख़िर ताईं हलंदड़ कोर्ट्स में केस हुजनि, मामला हुजनि, उन खां सवाइ उन्हनि जूं पंहिंजूं जेके ख़दशा ऐं शिकायतूं आहिनि उहो बि सबबु ॿुधाए पियो वञे ऐं ॿियो सबबु ॿुधाए पियो वञे त मुख़्तलिफ़ पार्टियुनि जेका पाण में सीट एडजस्टमेंट कई आहे, इतिहाद कया आहिनि, उते मामला जेके देरि सां उन्हनि जा ठहिया आहिनि, उन करे बि हीउ जेको माहौल असांखे नज़र न पियो अचे चूंड माहौल, उनजो हिकिड़ो सबबु इहो बि ॿुधाए पियो वञे ऐं सिक्योरिटी जे हवाले सां जेका सूरत हाल रही आहे उनखे पिणु हिन जो हिकु वॾो सबबु ॿुधायो वेंदो रहियो आहे। हाणे जेका समूरी सूरत हाल नज़र अचे पई, हिकु पासे असां ॾिसूं था त एतिरा घटि ॾींहं रहिजी विया आहिनि ऐं चूंडनि जो जेको रिवायती माहौल आहे उहो न पियो जुड़ी सघे अञा, त ॿिए पासे इलेक्शन अमल मथां इलेक्शन खे सबूताज़ जी कोशिशि चऊं या इलेक्शन जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ हमला आहिनि उन्हनि में तमामु घणी जीअं ॾींहं वेझो थींदा पिया वञनि तमामु घणी तेज़ी ईंदी पई वञे। अॼु हिकु ॿी वधीक रिथ सेनेट में अॼु जमा थी आहे, जंहिंमें पिणु इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे हिकु आज़ादु उम्मीदवार पारां त जेका सिक्योरिटी जी सूरत हाल आहे मुल्क अंदरि उहा दुरुस्त न आहे, उहा सही न आहे। उनखे ज़हन में रखंदे, उनखे साम्हूं रखंदे इलेक्शन खे 3 महीननि जे लाइ पोइते कयो वञे। इन खां अॻु बि सेनेट में हिकिड़ी रिथ अची चुकी आहे, जेतोणीकि बार बार अदालत हुजे या निगरान सरकार हुजे वाज़े कंदी पई अचे त बहरहाल ही पत्थर ते लीक आहे, इलेक्शन पंहिंजे तारीख़ ते पंहिंजे वक़्तु मूजिबि यानी जेको ऐलानियल वक़्तु आहे 8 फरवरी उन ते ई थींदी। गुज़िरियल ॾींहुं बि निगरान सरकार इहा ॻाल्हि कई त असांखे इदराक बि आहे, अहसास बि आहे सिक्योरिटी सूरत हाल जो, पर बहरहाल इहे जेके चूंडूं आहिनि पंहिंजे वक़्त ते थींदियूं। इन्हनि वज़ाहतुनि जे बावजूदि इन्हनि जेके इहे बार बार नाज़रीन ख़ातिरियूं करायूं पियूं वञनि, उन जे बावजूदि जेका हिकिड़ी ग़ैर यकीनी आहे उहा बदस्तूर बरक़रार आहे। उन ग़ैर यकीनीअ जो न रुॻो इन इंतिखाबी माहौल ते, चूंड कैंपेन ते, पर ओवरऑल जेके मुल्क जी अंदरि सूरत हाल आहे उहा मुआशी सूरत हाल हुजे, सियासी सूरत हाल हुजे, मुख़्तलिफ़ जेके फ्रंट्स आहिनि ॾेही तोड़े परॾेही, उन ते तमामु गहरो असरु हुनजो नज़र अचे पियो। अॼु कुझु डेवलपमेंट्स थियूं आहिनि, अॼु बि अदालती जेको फ्रंट हो तमामु घणो सरगर्म नज़र आयो आहे असांखे। PTI जो जेको चूंड निशान हो उनखे वठी करे नाज़रीन पेशावर हाई कोर्ट में बि दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे, सुप्रीम कोर्ट बि उनखे अॼु ॿुधो आहे ऐं सुभाणे ताईं उहा ॿुधणी मुलतवी थी आहे। अहम ऑब्ज़र्वेशन्स बि अदालत जूं साम्हूं आयूं आहिनि, उनखे पिणु अॼु प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। ऐं हिकु ॿी जेका ख़बर ई त IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड पारां पाकिस्तान खे $70 करोड़ जी जेका ॿी किस्त आहे उनजी मंज़ूरी गुज़िरियल ॾींहुं ॾिनी वई आहे। त हीअ समूरा मामला आहिनि, सुप्रीम कोर्ट अंदरि बि बहरान हलंदड़ आहे ऐं हीअ जेका समूरी सूरत हाल आहे ईंदड़ ॾींहंनि में कहिड़ो मंज़रनामो जुड़ंदो उन ते अॼु गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ सां कराईंदसि। कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे नाले वारा सनअतकार आहिनि, नून लीग जे बिज़नेस जेको फोरम आहे उनजा प्रेसिडेंट आहिनि इश्तियाक बेग साहब, मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि स्टूडियो में। उनखां सवाइ स्टूडियो में ई नाज़रीन मूंसां गॾु बैरिस्टर ज़मीर हुसैन साहब मौजूदु आहिनि, नाले वारा क़ानूनदान आहिनि, गहरी नज़र रखनि था जेके डेवलपमेंट्स थियनि पियूं अदालती फ्रंट ते, मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि। कराची स्टूडियो में मंज़ूर चांडियो साहब आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, एनालिस्ट आहिनि, मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए जो प्रोग्राम जो हिसो आहिनि। कोशिशि कयूं था त एडवोकेट अलीपल साहब आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर अॻवान आहिनि, उन्हनि खे पिणु जो प्रोग्राम में शामिलु कयूं। ऐं PTI हिन समूरी सूरत हाल जे हवाले सां जेतोणीकि उनजो रद्दमल साम्हूं आयो आहे, पर जेका उनजी ईंदड़ स्ट्रेटजी हूंदी उन ते ज़रूरु असीं हुन सां ॻाल्हाईंदासीं। ऐं सभिनी खे भलीकार, मां सभिनी जी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो ऐं इजाज़त सां सभिनी जी इजाज़त सां ज़मीर साहब अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कंदसि। अॼु बि तमामु घणो भरपूर सरगर्म ॾींहुं हो, जुडिशियल फ्रंट ते सभु नज़रूं इलेक्शन में कुझु ॾींहं आहिनि ऐं सभु नज़रूं जुडिशियल फ्रंट ते आहिनि। अॼु बि जेके मामला नज़र पिया आया ऐं गॾोगॾु उनखे बि ज़रूरु ॿुधाइजो त कीअं ॾिसो पिया हीअ जेका बज़ाहिर कानून इहा हिकिड़ी वेड़ आहे पंहिंजे चूंड निशान खे हासिलु करण जे लाइ, पर ज़ाहिर आहे उहा जुड़ियल आहे समूरनि मामलनि सां। कहिड़ा नतीजा ही ॾींदी, कहिड़ा असर उनजा ॾिसो पिया? सबसे पहले मैं आपका मशकूर हूँ, आपने मदऊ किया। मैं ये अर्ज़ करता चलूँ कि जैसे कि पाकिस्तान में जब भी सियासी सेटअप हो या मुल्की उमूर हो वहाँ पे गैर यकीनी की सूरत हाल हमेशा हमें नज़र आती है और हत्तल इम्कान यही कोशिश रहती है इस वक्त के तमाम सिस्टम की कि ये माजी के तमाम पैदा करदा गैर यकीनी सूरत हाल को ख़त्म किया जाए। इसमें सबका कंट्रीब्यूशन है, इस्टब्लिशमेंट हो, अदलिया हो, सियासी जमातें हों या आवाम हो,
सब ने ये अपना ये इस तरह का माजी में रोल प्ले किया है जिससे ये गैर यकीनी पैदा हुई है कि बजुज़ इसके कि सुप्रीम कोर्ट टाइम टू टाइम इस चीज़ को इंश्योर करवा रही है कि 8 ही फरवरी को इलेक्शन होनी है, मगर फिर भी ये गैर यकीनी की सूरत हाल अभी जारी है और शायद ये कुछ दिन मज़ीद रहेगी। और यहाँ ये सवाल आता है कि बल्ला जो है वो PTI का इंतखाबी निशान है, उसके जो है वो अलाट न होने की जो जंग है इसने भी शायद इस गैर यकीनी सूरत हाल में इजाफ़ा किया है। कुछ पार्टीज़ को इसने एनर्जेटिक किया है, किस पार्टीज़ ने इसको जो है वो फ़ायदा लेना है, किससे इसको नुकसान होना है, ये भी एक अपनी बहस है। होता यूँ है कि इलेक्शन कमीशन इंट्रा पार्टी इलेक्शन होने के बाद नोटिस लेती है और जो को उसका ये इख्तियार है 158 सेक्शन 2017 इलेक्शन कमीशन एक्ट में कि वो अगर वो देखे कि अगर किसी भी पार्टी का इंट्रा पार्टी इलेक्शन अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन एंड रूल्स एंड प्रोसीजर्स के तहत नहीं हुआ तो वो उस पर एक्शन लेती है। और वो एक्शन हुआ जिसकी वजह से उस पार्टी से ये हुआ कि उसको पार्टी सर्टिफिकेट भी नहीं दिया गया और उसका इंतखाबी निशान जो है उसको भी उससे जो है वो अलग किया गया। और ये खेल जो है लाहौर हाई कोर्ट से शुरू होता है जिसको हम सियासी और अदालती खेल कह सकते हैं। और लाहौर हाई कोर्ट ने इसको जो है वो 5 रुकनी बेंच में जो है वो हेयरिंग के लिए लगाया और उसमें ये चीज़ हुई कि भाई जो है इसको हम देखेंगे। लार्जर बेंच बना मगर PTI ने फिर मुनासिब समझा, वो पेशावर हाई कोर्ट चली गई और वहाँ पे सिंगल बेंच ने इसको स्टे किया। स्टे के बाद इस पे मुकम्मल हेयरिंग के बाद लाहौर हाई कोर्ट के इस बेंच के होते हुए जो अभी जो है वो बेंच ना तहलील हुआ था न उसको कोई जो है वो इनफ्रक्चुअस इस मैटर को उसने डिक्लेयर किया था, उसके होते हुए लाहौर हाई कोर्ट के इस मौजूदा बेंच को मद्देनज़र रखते हुए भी पेशावर की DB ने इस फैसले को कलअदम करा और आके इलेक्शन कमीशन को ये डायरेक्शन दी कि आप इनके जो है वो निशान को भी करें और पार्टी सर्टिफिकेट को भी वेबसाइट पे जारी रखें। उसका होता ये है कि फिर ये इलेक्शन कमीशन जो है वो सुप्रीम कोर्ट में आती है और राइट ऑफ अपील एक्सरसाइज करती है। आइन के रूह से कानून के तालिब इल्म से एक आइनी इदारा है और आइनी इदारे के साथ इलेक्शन कमीशन एक जुडिशल बॉडी भी है। तो होता यह है कि कभी भी कोई आइनी इदारा दूसरे आइनी इदारे से रुजू करता है तो उसका लीगल प्रोसीजर जो है वो रेफरेंस होता है, मगर इस दफ़ा ये हुआ है कि राइट ऑफ अपील जो है क्योंकि इस आर्डर से डायरेक्टली इफ़ेक्ट जो है वो कोई और पार्टी हो ना हो इलेक्शन कमीशन है, क्योंकि इलेक्शन कमीशन और PTI आमने सामने हैं। क्योंकि इलेक्शन कमीशन इस वक्त एक्स्ट्रा एम्पावर्ड है क्योंकि इलेक्शन के दौरान जब शेड्यूल आ जाए और उसमें गैर मामूली जो है वो पावर्स मिलते हैं इलेक्शन कमीशन को, तो उसने आके ये सुप्रीम कोर्ट में अपील की जिस पे हेयरिंग हुई है और हेयरिंग अपने प्रोसेस में जारी है जिसमें बहुत सारे कानूनी सवालात हैं वो डिस्कस हुए हैं, जिनमें ये है कि आया ये इंट्रा पार्टी इलेक्शन जो है वो अकॉर्डिंग टू प्रोसीजर एंड कॉन्स्टिट्यूशन ऑफ PTI जो है वो उसके तहत हुई या उसमें सकम थे, कानूनी सकम क्या थे, सियासी सकम क्या थे। इलेक्शन कमीशन का वकील जो है इस पे आर्गूमेंट दे रहा है और PTI की तरफ से हामिद खान साहब भी इसका डिफेंस ले रहे हैं, मगर अब तक की सिचुएशन ये बन के आ रही है कि सुप्रीम कोर्ट इस हद तक पहुंची है कि इसमें जो कानूनी तौर पे है कुछ सुकम मौजूद हैं और मज़ीद ये मैटर सब्जुडाइज है, इस पे हम ज़्यादा तफसील में नहीं जाते। और ये है कि मज़ीद जो ये पार्टीज़ के एडवोकेट्स हैं या लॉयर्स हैं वो इसको अच्छे तरीके से प्लीड करेंगे। होप ये है कि कल 10 बजे तक ये केस जो है वो एडजर्न हुआ है तो ये कहीं ना कहीं मंतकी अंजाम पे पहुंचेगा और उसके बाद ये अंदाज़ा और ये एक्सपेक्टेशन है कि 80% ये गैर मामूली जो गैर यकीनी की सूरत हाल है ये ख़त्म हो जाएगी। ठीक, आप समझते हैं कि ये उम्मीद रखनी चाहिए कि 80% ये गैर यकीनी की सूरत हाल कल, क्योंकि कल ही का दिन है जब हम देख रहे हैं कि इंतखाबी निशान भी अलॉट होने हैं पार्टीज़ को, जो हतमी फहरिस्त होगी वो कल जारी होगी। बेग साहब, आप क्योंकि नून लीग के बिजनेस फोरम को भी देख रहे हैं और वैसे भी आपका बड़ा एक वसी तजुर्बा है माशी मामलात के लिहाज से, आप कैसे देखते हैं सारी सूरत हाल? क्योंकि ये बारहा हम सब सुनते आए हैं और ये सब समझते हैं कि जो भी गैर यकीनी सूरत हाल होगी उसका बड़ा गहरा असर होगा माशी फ्रंट पर, हमारी दूसरी चीज़ों पर। तो उसको कैसे आप समराइज़ करेंगे इस कंडीशन में जब एक तरफ IMF के साथ मामलात को देख रहे हैं, माशी सूरत हाल का भी अदराक है,
मुल्क के दूसरे मसाइल हैं, ये जो इस किस्म की इलेक्शन से पहले जो गैर यकीनी है, ये कितना असरअंदाज होगी इन फ्रंट्स पर? थैंक यू नाचिया। देखिए, आपने IMF का जिक्र किया है। एक तो आज मैं मुबारकबाद देता हूँ पूरी कौम को कि IMF ने एक 70 करोड़ की, जो कि $700 मिलियन होते हैं, उसकी जो ट्रेंच थी वो उन्होंने अभी रिलीज़ किया है। और ये इसका क्रेडिट मैं हम केयर टेकर गवर्नमेंट को देता हूँ कि उन्होंने जो भी IMF की सिफारिशात थी उन सब पे अमल दरामद किया। हालांकि उसमें से कुछ काफ़ी सख्त भी थी, मगर उन्होंने इस पर किया। और IMF के पास कोई और चारा नहीं था कि वो हमारी स्ट्रेंच को रिलीज़ करते, और ये ऐसे मौके पे रिलीज़ हुई है। $700 मिलियन एक बड़ा अमाउंट है जी। अपार्ट फ्रॉम अमाउंट जी, ये हुआ है कि पूरी दुनिया में अब ये हुआ है कि IMF हमसे मुतमईन है और हमारी पॉलिसीज से भी मुतमईन है। सही। अब आ जाइए, IMF इससे पहले भी कह चुकी है कि अब नेक्स्ट जो ट्रेंच होगी जो 1 बिलियन से ऊपर है, वो हम नई हुकूमत के साथ करेंगे, नॉट विद द केयर टेकर, विद न्यू हुकूमत। तो हमारे लिए तो बहुत ज़रूरी है इलेक्शंस, इसमें तो हम अफोर्ड ही नहीं कर सकते। अगर हम 3-4 महीने आगे जाएंगे तो IMF के साथ हमारे ताल्लुकात ख़त्म हो जाएंगे, और वो जो फर्दर उन्होंने रिलीज़ करना है। दूसरी बात सबसे बड़ी ये हो रही है कि आने वाली हुकूमत ने आते के साथ ही एक और डील नेगोशिएट करनी है IMF के साथ जी। उसके बगैर जो है हम फिर वही गैर यकीनी सूरत हाल हो जाएगी, जैसे एक वक्त के अंदर हमारा ये था कि हम बिल्कुल बैंकरप्सी के करीब पड़े हुए थे। तो ये तो आ गया कि इलेक्शंस कितने ज़रूरी हैं, और इसमें डिले जो है वो हमारे बिल्कुल इकॉनमी के फेवर में जाती नहीं है, इसके बहुत ज़्यादा नुकसानात हो जाएंगे। दूसरी चीज़ ये हो रही है कि जैसे अभी मेरे भाई ने भी ये कहा कि इलेक्शन की गहमा गहमी जो आप कह रही हैं वो नज़र नहीं आ रही, उसकी 3-4 वजूहत थी। एक देखिए, नून जो थी वो इस वजह से भी खुल के आई हुई नहीं थी। उसकी वजह यह है कि हमारे जो लीडर हैं मियां नवाज शरीफ साहब, उन पे जनाब पाबंदी लगी हुई थी। तो हम ये इंतज़ार कर रहे थे कि एक साइड पे हो जाए, और वो चीज़ आपने देखा कुछ दिनों पहले एक बड़ी खबर आई जिसमें मियां नवाज शरीफ साहब से वो पाबंदी जब हटा ली गई, तो नाउ ही इज़ कंटेस्टिंग द इलेक्शन। इसी तरह जो बल्ले का जो एक है वो भी आपने देखा है कि एक बड़ा है PTI के लिए, वो भी वो चाहते हैं कि ये वंस फॉर ऑल एक बार डिसाइड हो जाए, और इंशाल्लाह इसका तो नून लीग को भी बड़ा इंतजार होगा कि ये फैसला डिसाइड हो, क्योंकि वो नून लीग के लिए बड़ा ये मसला बना हुआ है। वो कह रहे हैं कि अगर PTI बल्ला बहाल होता है और PTI मैदान में होती है तो नून लीग के लिए सबसे ज़्यादा मुश्किलात पैदा हो सकती हैं इलेक्शन में। आज नहीं ना जी, आज आपने शायद स्टेटमेंट नहीं देखी, पार्टी की भी आई है, पाकिस्तान पीपल्स पार्टी और नून दोनों ने ये कहा है कि जी हमें इससे वो नहीं है, अलॉट होता है या नहीं होता, क्योंकि ये मसला जो है ये इलेक्शन कमीशन का मसला है, और एक इंडिपेंडेंट बॉडी है, एक कमीशन है, उसने जो डिसाइड किया है। देखिए, पाकिस्तान के अंदर हर एक चीज़ के एक रूल्स बने हुए हैं, एक प्रोसीजर्स हैं, उसमें अडॉप्ट करना पड़ता है हर एक को। अगर आप उसको फॉलो नहीं करेंगे तो इलेक्शन कमीशन को पूरा राइट है इस चीज़ का। अब देखिए, आज ही एक गैलप सर्वे आया है जो आपने भी देखा होगा, आपकी नज़र से देखा होगा, कि किसी ज़माने में जो इमरान खान साहब कहते थे कि मैं 70% पे हूँ, अब वो बिल्कुल ख़त्म हो गई है। और अब आप देख रहे हैं कि पंजाब में पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो है वो सबसे ज़्यादा पॉपुलर जो है वो पार्टी तस्वुर की जा रही है। और इंशाल्लाह आप देखेंगी कि जब इलेक्शंस होंगे, कुछ दिन इसके अंदर रह गए, तो आप देखिएगा कि इंशाल्लाह ना सिर्फ पाकिस्तान जो मुस्लिम लीग नून जो है इंशाल्लाह इलेक्शन में कामयाबी हासिल करेगी, बल्कि मियां नवाज शरीफ साहब जो हैं वो हमारे, उसका भी अनाउंस हो गया है कि ही विल बी द नेक्स्ट प्राइम मिनिस्टर। अब ये है कि जी देखिए कि जिस तरीके से चीज़ें चल रही हैं कि PTI ने जिस तरीके से, दूसरी एक अभी मैंने कुछ दिनों पहले एक कॉलम भी लिखा था जिसमें लिखा था कि वो शरपसंद जिन्होंने हमारे सलामती के इदारों को नुकसान पहुंचाया, GHQ पे हमला किया है, उसको किस तरीके से लिविंग प्लेइंग फील्ड हम दे दें। तो फिर तो लिविंग प्लेइंग फील्ड ये है कि कल एक दहशतगर्द आएगा, उसने एक जगह दहशतगर्दी की है और उसके बाद बोलेगा जी मुझे लिविंग प्लेइंग फील्ड दे दो। तो मेरे ख्याल है कि ऐसे लोग जिन्होंने बराह रास्त जो थे वो GHQ के ऊपर और दूसरी सलामती के इदारों के ऊपर जो हमलों के अंदर मुलव्वस थे, उनको किसी हालत में इलेक्शन कंटेस्ट करने की इजाज़त नहीं होनी चाहिए, और लेवल प्लेइंग फील्ड का जो है वो उन पर इतलाक़ नहीं होना चाहिए, नहीं होना चाहिए। लेकिन बेग साहब, बहरहाल ये बहस मौजूद है कि वो लोग जो मुलव्वस नहीं थे उनको ये हक़ मिलना चाहिए। ख़ुद PTI भी समझती है कि ये जमहूरी हक़ है हर पार्टी का कि उनको जो उनका इंतखाबी निशान है वो भी दिया जाए, कंटेस्ट भी करने दिया जाए। फिर आवाम के ऊपर वो जब जाएँ आवाम के पास, तो फिर आवाम वो डिसाइड करे कि कितनी लेवल प्लेइंग फील्ड वो किस पार्टी को देना चाहते हैं।
मंज़ूर साहब अवां वटि ईंदसि ऐं मां गुफ़्तगू ॿुधी ज़ाहिर आहे जेका गैर यकीनी वारी सूरत हाल आहे उनजो मुसलसल असर बि असीं ॾिसूं था ऐं उहो लिकल कोन्हे, तमामु ज़ाहिर आहे, नज़र अचे पियो उहो असर। हाणे कीअं ॾिसो पिया हिकिड़ी वधीक अॼु रिथ पेश थी सेनेट अंदरि ऐं जीअं ज़मीर साहब फरमायो त सुभाणे जॾहिं ही फ़ैसिलो उमेदु ज़ाहिर कई पई वञे सुभाणे ताईं कंहिं मंतकी अंजाम ताईं पहुचंदो त उनखां पोइ सूरत हाल वधीक वाज़े थी वेंदी ऐं हिन गैर यकीनी वारे सूरत हाल में हिकिड़ी वाज़े घटिताई नज़र ईंदी। अव्हां खे बि ईअं ई मंज़रनामो जुड़ंदे नज़र अचे पियो? ॾिसो नाज़िया, गैर यकीनी जी सूरत हाल रहंदी इन जे करे त असांजे मुल्क में कुझु धुरियूं आहिनि जेके नथियूं चाहिनि त चूंडूं वक़्त ते थियनि। इन में कुझु पॉलिटिकल धुरियूं बि आहिनि ऐं स्पेशली असांजो जेको बिज़नेस क्लास आहे उहे बि चाहिनि था त चूंडूं भले न थियनि। छाजे करे त जेको बिज़नेस क्लास आहे उहो सम्झे थो त हीअ जेका केयरटेकर गवर्नमेंट आहे इन में असांजा जेके मैक्रो इकोनॉमिक जेके इंडिकेटर्स आहिनि इहे कुझु इम्प्रूव थिया आहिनि। उहे सम्झनि था त जॾहिं खां हीअ केयरटेकर गवर्नमेंट आई आहे त स्टॉक एक्सचेंज असांजो जेको आहे सो अप खां अप मथे जेको आहे सो हलंदो थो वञे ऐं थी सघे थो त उहो 80,000 ऐं 90,000 पॉइंटनि ते पहुची वञे, जेका वॾी तारीख़ हूंदी पाकिस्तान जहिड़े मुल्क में। जेको असांजो बिज़नेस क्लास आहे उहे चाहिनि था त केयरटेकर गवर्नमेंट हुननि खे एतिरो फैसिलिटेट कयो आहे जो जेके चूंडियल हुकूमतूं आहिनि उन्हनि सां वेही डायलॉग करणु ऐं पंहिंजे जेको आहे सो हिमायत में कुझु उन गवर्नमेंट खां वठणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। केयरटेकर गवर्नमेंट सां उहो आसानी सां वेही करे पंहिंजा मसइला हल करे सघनि था। हाणे अचूं था असांजी कुझु पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि जेके नथियूं चाहिनि त इलेक्शन जेको आहे सो वक़्त ते थिए या घटि में घटि हिन खे 2 या 3 महीना थोरो जेको आहे सो पोइ ते वठी वञो। त उन्हनि जो इहो रीज़न आहे त हिते मुल्क में दहशतगर्दी जा तमामु घणा वाक़िया थियनि था, ख़ासि करे KPK ऐं बलूचिस्तान में, ऐं वेदर बि कुझु ठीकु न आहे। ऐं ॿियो सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त पॉलिटिकल पार्टीज़ इहो हमेशह असांजे मुल्क में हिकिड़ो मतिलबु तव्हां हिन खे वरी ट्रेजिडी चओ त फ्री एंड फेयर जेका इलेक्शन जो तस्वर आहे उहो चयो वेंदो आहे पर उहो थींदो न आहे। पॉलिटिकल पार्टीज़ कुझु सहूलियतकारी ॻोल्हींदियूं आहिनि त जॾहिं चूंडुनि में असां वञूं त कुझु सीटूं असां खणूं ऐं कुझु असांखे झोलीअ में सीटूं ॾिनियूं वञनि त उहे पार्टियूं खे अञा ताईं उहो शायदि आसरो न मिलियो आहे त उन्हनि खे जेको आहे सो जीअं MMA हिकिड़ी ठही, तव्हांखे यादि हूंदो त KPK में उन्हनि खे गवर्नमेंट बि मिली वई, उन्हनि खे बलूचिस्तान में गवर्नमेंट मिली वई। को अहिड़े क़िस्म जो को मतिलबु इतिहाद, को अहिड़े क़िस्म जो सियासी माहौल असांजी झोली में विधो वञे। स्पेशली जेको आहे सो तव्हां ॾिसो त मौलाना साहिबु हिन जो मुखालिफ़ आहे इलेक्शनूं जेको आहे सो कराइण जो, ऐं PMLN बि लिखियल तौर ते नथी चाहे त को इलेक्शनूं टाइम ते थियनि। ऐं उनखां सवाइ तव्हां ॾिसो त इवन MQ में इहो मतिलबु चई छॾियो आहे त असां बाइकाट बि करे सघूं था। हाणे इहो मतिलबु तव्हां ॾिसो त जेके इहे वॾियूं पार्टियूं आहिनि असांजे मुल्क जूं इहो ख़ुदि नथियूं चाहिनि, बिज़नेस क्लास नथो चाहे त चूंडूं वक़्त ते थियनि। ऐं सेनेट में त हिकिड़ो रेज़ोल्यूशन बि अची चुको आहे ऐं अॼु ॿियो रेज़ोल्यूशन आयो आहे त 3 महीना हिन खे तव्हां अॻिते वठी वञो। त इहो हाणे असांजी त दिली ख़्वाहिश आहे त आइन ऐं कानून मुताबिक़ चूंडूं जेको आहे सो पंहिंजे वक़्त ते थियनि, पर उहो वक़्त ते त कोन थियूं वञे, कुझु महीना डिले थी वियूं आहिनि चूंडूं। त जेके माण्हू नथा चाहिनि उहे चवनि था त वधीक जेकॾहिं 2-3 महीना डिले थियनि थियूं त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, अॻु में ई आइन ते अमल कोन थियो आहे, हाणे जेकॾहिं आइन ते अमल न थियो त कहिड़ो जेको आहे आसमान किरी पवंदो। सो इहा सूरत हाल आहे। हिते कुझु धुरियूं आहिनि जेके इलेक्शन चाहिनि थियूं ऐं कुझु धुरियूं आहिनि जेके इलेक्शन नथियूं सम्झो पिया त इहा इलेक्शन ताईं इहा सूरत हाल बरक़रार रहंदी। अवां ज़िक्र कयो त बिज़नेस क्लास हुजे ऐं अवां कुझु वॾियुनि पार्टियुनि जो बि ज़िक्र कयो त उहे पिणु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ख़दशनि जो पर खुले नमूने इज़हार करे चुकियूं आहिनि त असीं चाहियूं था त इलेक्शन कुझु वक़्तु पोइ ते हली वञे। बिज़नेस क्लास जे बारे सां ज़िक्र कयो त बिज़नेस क्लास त पाण इहो सम्झे थी त जेकॾहिं हीअ मामला डिले थियनि था त अञा वधीक गैर यकीनी पैदा थींदी ऐं गैर यकीनी त कंहिं बि सूरत में कंहिं बि फ्रंट लाइ बहितर कोन हूंदी ऐं ख़ासि करे जॾहिं मईशत जो ज़िक्र कयूं था त अवां नथा सम्झो त बिज़नेस क्लास चङी रीति हिन शइ खां वाक़िफ़ु आहे? न जी, बिज़नेस क्लास चए थो त गवर्नमेंट जेकॾहिं वीक अची वई ऐं उनखां बाद में ऐं उहा पॉलिटिकल स्टेबिलिटी न थी त पाकिस्तान जी हालतूं अञा ख़राबु थी वेंदियूं। ऐं असांखे नज़र थो अचे त जेका गवर्नमेंट ईंदी उहा स्ट्रॉन्ग गवर्नमेंट कोन हूंदी, उहा ॾाढी वीक गवर्नमेंट हूंदी, उहा ॾाढी जेको आहे सो अहिड़े क़िस्म जी गवर्नमेंट हूंदी जंहिंमें
जेका असां पॉलिटिकल ऐं इकोनॉमिक स्टेबलाइज़ेशन चाहियूं था उन जे न थियण जा चांस आहिनि। ॾिसो बिज़नेस क्लास जेके आहिनि उहे एडवांस में ॾिसंदा आहिनि ऐं उन खां सवाइ असांजो जेको स्टॉक एक्सचेंज आहे उहो फोर्स ई कंदो आहे त अॻिते छा थींदो आहे, अॻिते सूरत हाल जेका छा थींदी आहे। इहो असांजे मतिलबु इकोनॉमी जा हिकिड़ा वॾा इंडिकेटर आहिनि जेके शो था कनि त जेकॾहिं चूंडूं थी वियूं ऐं हिकिड़ी वीक गवर्नमेंट अची वई ऐं मुख़ालिफ़ धुर मज़बूत आहे त साॻियो ई रोडनि ते एहतजाज हूंदो ऐं हड़तालूं हूंदियूं। इकोनॉमी तव्हांजी जेको आहे सो जहिड़े तरीक़े सां हिन वक़्तु इकोनॉमी वधे थी, थी सघे थो त इलेक्टेड गवर्नमेंट खां पोइ उहा इकोनॉमी न वधे त बिज़नेस क्लास जे अंदरि ख़ुदि मतिलबु तमामु घणियूं स्ट्रॉन्ग लॉबीज़ आहिनि जेके चवनि था त जेको आहे इन इलेक्शन खे तव्हां थोरो पोइ ते वठी वञो त पॉलिटिकल स्टेबिलिटी थिए, असांजा IMF सां मामला जेको आहे सो थी वञनि, असांजे जेको मैक्रो इकोनॉमिक शयूं आहिनि उहे पंहिंजी जाइ ते स्टेबल थी वञनि ऐं इन खां सवाइ तव्हांजा जेके मिडल ईस्ट सां ॾेती लेती आहे उहा तव्हांजी ठीकु थी वञे। छो त बाद में हिकिड़ी अहिड़ी गवर्नमेंट अचे जेका मिडल ईस्ट वारनि सां, चाइना वारनि सां, जितां जितां फ्रेंडली कंट्रीज़ तव्हांखे सपोर्ट था कनि, उहे तव्हांखे जेकॾहिं हिकिड़ी अहिड़ी गवर्नमेंट थी अचे जीअं तव्हां ॾिसो त इमरान ख़ान जे दौर में छा थियो त जेका बि असांजी मदद ॿाहिरां जेका थिए पई उहो फौरी तौर ते तव्हांजो सीपेक बंदि थी वियो, फौरी तौर ते तव्हांजा IMF जी जेका अचे पई IMF सां असांजो थियल एग्रीमेंट जेको आहे सो डीरेल थी वियो। उन खां सवाइ मिडल ईस्ट कंट्रीज़ खां जेका सपोर्ट थिए पई फ्रेंडली कंट्रीज़ खां उहा अचणु बंदि थी वई, उहा त इलेक्टेड गवर्नमेंट हुई इमरान ख़ान जी। त हमेशह जेको असांजो हिते बिज़नेस क्लास आहे उहो ॾाढो मतिलबु फोर्स ई कंदो आहे शयुनि खे ऐं हा असांजी इहा दिली ख़्वाहिश आहे त चूंडूं पंहिंजे वक़्त ते थियनि ऐं अल्लाह करे ईअं थिए बि। मंजूर साहब बिजनेस क्लास के रिप्रेजेंट कन पे आते बेग साहब आप एग्री करेंगे? मंजूर साहब तो देखते हैं कि बिजनेस क्लास को तो बड़ा सूट कर रहा है ये इस वक्त केयर टेकर गवर्नमेंट के साथ जो मामलात हैं। नहीं, मैंने अभी ना जी आपको बतलाया कि हालात हमारे बहुत ख़राब हो जाएंगे अगर इलेक्शंस हमारे पोस्टपोन्ड होते हो नहीं होते, क्योंकि IMF जो है उसने बहुत क्लियरली हमको ये बतला दिया है कि अब नेक्स्ट जो डील वो करेंगे वो नई हुकूमत के साथ करेंगे और IMF के बगैर हम चल नहीं सकते। हमें एक और प्रोग्राम जो है IMF के साथ इस वक्त चाहिए। दूसरी, बिजनेस कम्युनिटी को कभी भी केयर टेकर सेटअप जो है वो इस वजह से सूट नहीं करता कि वो वन साइडेड होते हैं। इस बार भी आपने देखा है कि जब उनकी मर्ज़ी हुई उन्होंने गैस के प्राइस बढ़ा दिए, क्योंकि उनको ये डर नहीं है कि उनको पब्लिक में जाना है और कल को आंसरेबल है किसी को। इलेक्ट्रिक के प्राइस बढ़ा दिए उन्होंने, दूसरी चीज़ों में वन साइडेड वो डिसीजन लेते हैं और जितने हार्ड डिसीजंस होते हैं या अनपॉपुलर डिसीजंस होते हैं वो हमेशा केयर टेकर करती है। तो बिज़नेस कम्युनिटी को मेरे ख्याल से केयर टेकर हमें इतना नहीं करती है। हम ऑलवेज वांट कि एक इलेक्टेड हुकूमत हो जिसके पास जाके हम अपनी ग्रीवेंसेस भी बतला सकें। लेकिन अगर इलेक्टेड हुकूमत बेग साहब जिस तरह से जो खाका ये जो जिस मंजरनामे की तरफ निशानदेही की मंजूर साहब ने कि अगर वो एक कमज़ोर हुकूमत, क्योंकि वो इस वक्त जो हालात हैं जिस किस्म की सूरत हाल है और नज़र आ रहा है कि पोस्ट इलेक्शन जो सिनेरियो होगा उसमें भी ये इल्ज़ामात, ये खदशात, ये मामला नज़र आएंगे, तो चैलेंजेस तो बहुत होंगे। तो एक कमज़ोर हुकूमत आप समझते हैं कि मईशत के हक में बेहतर होगी? देखिए, जो भी है एक बुरी से बुरी डेमोक्रेसी जो होती है वो अच्छी से अच्छी जो आप कह लें मतलब डिक्टेटरशिप से जो है वो हमेशा बेहतर होती है। पाकिस्तान में कई ऐसे मौके आए हैं कि जिसमें एब्सोल्यूट मेजॉरिटी अगर किसी एक पार्टी को नहीं भी मिली तो दूसरी पार्टियों ने मिलकर एक नेशनल गवर्नमेंट को फॉर्म किया और बड़े अच्छी तरीके से। अभी देखिए PDM की जब हुकूमत थी ये भी यही थी कि तमाम पार्टियों का एक जो मजमुआ था और आपने देखा है कि इन्होंने मुल्क को डिफ़ॉल्ट होने से बचाया। मैं ख़ुद वाइस प्रेसिडेंट रह चुका हूँ फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स का और आपको मैं बतला रहा हूँ कि अगर इमरान खान साहब कंटिन्यू करते तो मुल्क जो था वो डिफ़ॉल्ट कर गया था। उसकी वजह ये थी कि दूसरे ममालिक ने हमारे साथ ये किया था कि सऊदी अरब हमसे नाराज़ था, चाइना हमसे नाराज़ था, UAE हमसे नाराज़ था, टर्की हमसे नाराज़ था, तमाम को नाराज़ किया हुआ था यही मुल्क। दूसरी एक चीज़ मैं आपको बतलाऊँ, ये आपके लिए बड़ी ब्रेकिंग न्यूज़ होगी कि बिलियंस ऑफ डॉलर, जब मैं बिलियंस ऑफ डॉलर कह रहा हूँ तो 2-4 बिलियन की बात नहीं कर रहा हूँ, मैं 40 और 30 बिलियन की कर रहा हूँ जो तैयार पड़ा हुआ है इन्वेस्टमेंट होने के लिए पाकिस्तान में। जैसे ही नई हुकूमत होती है सिर्फ इंतज़ार कर रहा है सऊदी अरबिया और UAE, जहाँ हमारे आर्मी चीफ गए थे और उन्होंने वहाँ पे MOU साइन किए हैं कि जैसे ही पाकिस्तान में इलेक्शन होते हुकूमत आते हैं दे आर गोइंग टू ब्रिंग दिस इन्वेस्टमेंट इन पाकिस्तान, जो अभी नहीं आ रही है। ठीक,
ज़मीर साहब अवां जे पासे ईंदसि ऐं ही जेका गुफ्तगू हले पई ऐं ज़ाहिर आहे सम्झनि पिया त इलेक्शन त वे फॉर्वर्ड आहे ऐं जेका बि ग़ैर यकीनी आहे उनखे बुंजो ॾेई सघंदी ही सूरत हाल, पर ही जेको मामला नज़र अचनि पिया परसेप्शन्स बि तमामु घणी अहमियत रखनि था। हिन वक़्तु इलेक्शन खां अॻु जेके परसेप्शन जुड़नि पिया, हाणे सुभाणे जीअं मां चयो त जेको बि थींदो ऐं उहो हिकिड़े मंतिकी अंजाम ताईं बहरहाल उहा ॻाल्हि पहुचंदी, पर उन खां अॻु जेके परसेप्शन्स क्रिएट थिया आहिनि उहे सम्झो पिया त उहे बि ख़तमु थी वेंदा इन सुभाणे वारे फ़ैसिले खां पोइ, छाकाणि त इहो बि ॼाणाए पियो वञे त हिकिड़ी ॼाणे वाणे करे जेको PTI जो रद्दमल साम्हूं अचे पियो त ॼाणे वाणे हिकिड़ी अहिड़ी सिचुएशन आहे जो हिकिड़ी पार्टीअ खे धार कयो पियो वञे। अदालत बि अहिड़ी पंहिंजे रिमार्क्स में इहा ॻाल्हि कई त इहो बि चेक करणु तमामु ज़रूरी हूंदो त कहिड़े बुनियाद ते कहिड़े पॉइंट ते इलेक्शन कमीशन जो रवैयो सख़्तु थियो PTI सां, उनजे पुठियां कहिड़ा मामला थिया या छा इन खां अॻु अहिड़ो को मिसाल कंहिं ॿी पार्टी जा मिले थो जंहिंजी अहिड़ी का सख़्तु स्क्रूटनी थी हुजे, इनखे कीअं पिया ॾिसो? मां अर्ज़ ये है कि जब ये ड्यूरिंग द आर्गूमेंट्स ये चीज़ें सामने आई, बेंच की तरफ से ऑब्जर्वेशंस आई और बाहर जो सोशल मीडिया थी या मेन स्ट्रीम मीडिया वहाँ पे चेमा गोइयाँ हो रही थी, तो उस हिसाब से ये है कि पाकिस्तान की इस तरह की ये हिस्ट्री रही है और इस हिस्ट्री के बदौलत ये इम्प्रेशन आया है कि जिसके हक़ में फ़ैसला आने लगता है या होता है तो वो जश्न मना रहे होते हैं और बाकी जिनके होता है वो एलिगेशंस के हद तक चले जाते हैं। और अब एलिगेशन तो एक महज़ब लफ्ज़ है मगर उससे भी आगे बात निकल चुकी है और गालम गलौच तक आ चुकी है। तो ये है कि बज़ाहिर अगर बीइंग अ स्टूडेंट ऑफ लॉ देखा जाए कि इलेक्शन कमीशन को तो इख्तियार हासिल है कि वो अगर देखे कि किसी भी पार्टी का इंतखाब जो है एज़ अकॉर्डिंग देयर कॉन्स्टिट्यूशन और अकॉर्डिंग द प्रोसीजर्स के तहत नहीं हुआ तो वो अपने इस जो है वो एक्ट के तहत उन पे जो है कज़न भी लगा सकती है। और पार्टी कोई भी अगर समझती है कि वो अपना इंट्रा पार्टी इलेक्शन अपने कानून और प्रोसीजर से निकल के करती है तो इसके लिए मॉनिटरिंग बॉडी का इख्तियार कमीशन को है। कमीशन अगर समझती है कि वो इस तरह नहीं हुआ तो उसके पास 3 ऑप्शंस हैं, या तो उस पार्टी को ही डीलिस्ट कर देगी, या उस पर फाइन इम्पोज करेगी, या उसको जो है उसका निशान जो है वो अलॉट नहीं करेगी और सर्टिफिकेट इशू नहीं करेगी। तो ये चीज़ एक कानूनी बहस है और उस पर तमाम मामला जो है वो कानूनी तौर पे चल रहे हैं। इस हद तक ये सामने आया है कि ये सुकम तो पार्टी PTI की तरफ से बज़ाहिर नज़र आया है, क्योंकि जिसको अपनी हार नज़र आती है वो ज़्यादा थोड़ा सा शोर शराबा करता है और उसकी ये यकीनी होती है कि वो अपनी शिकस्त को कहीं ना कहीं सिंपथाइज़ करने की कोशिश करता है। यही सूरत हाल है। बाकी रही बात ये कि सुप्रीम कोर्ट या बाकी इदारे इस तरह यकसू या यकजुबां कभी पहले नज़र नहीं आए। सियासी पार्टियाँ ठीक है वो किस हद तक उनका अपना एक रोल रहा है, मगर इस वक्त ये चाहती हैं कि पॉलिटिकल स्टेबिलिटी हो और तमाम सियासी पार्टियाँ बशमूल ये PTI भी, अगर आप भी इनकी लीडरशिप को मीडिया पे सुने तो वो भी यही कह रहे हैं कि पार्टी यही चाह रही है कि इलेक्शंस हों। और इलेक्शन होने के लिए क्या है कि जैसे अब सेनेट में लास्ट टाइम ये रेजोल्यूशन हुआ, फिर एक नया रेजोल्यूशन आया। मैं समझता हूँ बीइंग अ स्टूडेंट ऑफ लॉ कि ये अगेंस्ट द कॉन्स्टिट्यूशन है। अगर ये इस तरह का रेजोल्यूशन आता है तो आइन का आर्टिकल 224 उसके सामने आता है, क्योंकि हम इस वक्त इलेक्शन के प्रोसेस में आ चुके हैं। आइन के आर्टिकल 224 का ये है कि जब असेंबलियाँ डिज़ॉल्व हो जाएं या अपनी मुद्दत पूरी करें तो केयर टेकर का सेटअप जो है वो इस इलेक्शन का पहला प्रोसेस होता है। जब केयर टेकर गवर्नमेंट बन गई है तो हम समझें कि आप इस इलेक्शन प्रोसेस में इन हो चुके हैं। तो अब आधे में आके कोई इस तरह की हर्डल डालता है या कोई इस तरह का इम्प्रेशन देता है तो मेरा ख्याल है कि वो अपनी शिकस्त को छुपाने की कोशिश कर रहा है और गैर यकीनी की सूरत हाल पैदा करना चाह रहे हैं। वो गैर यकीनी सूरत हाल इसलिए भी है कि पाकिस्तान को इस वक्त जो उसकी इंटरनल इस्टब्लिशमेंट है उसमें भी डिवीजन है। वो भी आपस में इस चीज़ को आके टैकल कर रहे हैं कि ये डिवीजन जो है वो ख़त्म हो और पाकिस्तान की इस्टब्लिशमेंट एक इंटरनेशनल इस्टब्लिशमेंट के एजेंडा को भी फेस करे। लिहाजा जो जहाँ का एलिमेंट है वो अपना रोल अदा कर रहा है। तो इस वक्त ये हमें होप नज़र आ रही है कि सिक्योरिटी का इशू जान के अगर ये रेजोल्यूशन लाया गया है तो इसके लिए एक वाज़ी लास्ट वीक कोर कमांडर कॉन्फ्रेंस हुई है जिसमें इन्होंने यकीनी तौर पे ये कौम को और अपने इदारों को यकीन दिलाया कि फ़ौज जो है इसमें तमाम तर भरपूर सलाहियतों के साथ आगे आएगी और इलेक्शन होने देगी।
और इलेक्शन को पीसफुल और स्मूथली जो है वो इसको जो है वो करवाने में हर किरदार अदा करेगी। आज भी जैसे चीफ साहब जो है वो आर्डर लिखवा रहे थे, शॉर्ट आर्डर जो कल तक केस गया है, उसमें भी उन्होंने जिक्र किया कि इलेक्शन 8 फरवरी को ही होनी है। तो जब ये तमाम इदारे चाहे आइनी हो या इंतज़ामी वो यकसू हो के ये इम्प्रेशन दे रहे हैं, तो उसमें अगर कोई ये चीज़ कह रहा है कि गैर यकीनी, तो मेरा ख्याल है कि वो एक खाली जो है वो हवा का वो झोंका है जो एक पल में शायद ख़त्म ही होने है और कल इंशाल्लाह वो ख़त्म होके ही रहेगा। ठीक मंजूर साहब, ही भी ॿुधाइजो ज़रूर त जेको असीं ज़िक्र कयोसीं त रिवायती जेको चूंड वारो माहौल आहे उनजा मुख़्तलिफ़ फैक्टर्स मुख़्तलिफ़ सबब ॿुधाया पिया वञनि ऐं पार्टीज़ त जेके जिन सां ॻाल्हि ॿोल थिए थी त उहे ॼाणाइनि थियूं, एतमाद जो इज़हार कनि थियूं त जेके ॾींहं 24-25 रहिजी विया आहिनि इन्हनि में बि हू पंहिंजो भरपूर नमूने सां कमु कंदा। आमी सम्झो पिया त पार्टीज़ जो जेको बैकअप चऊं या होमवर्क चऊं एतिरो मुकमल थियल आहे जो हू पंहिंजे हिन डैमेज न थियणु ॾींदियूं, पंहिंजे पाण खे ऐं कंट्रोल करे वठंदियूं, या मां सम्झो पिया त इन जो जेको असरु आहे उहो इन देर जो असरु टर्नआउट ते पवंदो या कॉन्ट्रोवर्सीज़ जेके अॻे असांखे नज़र अचनि पियूं इलेक्शन प्रोसेस खे वठी करे उहे अञा वधीक थींदियूं। असल में तव्हां ॾिसो त असांजी पार्टियूं तयारु आहिनि ई कोन चूंडनि जे लाइ। पार्टियूं पंहिंजे इन वक़्त में सभ खां पहिरें जेके इंट्रा पार्टी इलेक्शन्स थींदियूं आहिनि उहे थियणु खपनि, उन्हनि जी लीडरशिप इलेक्ट थी अचे ऐं उन खां पोइ पार्टियुनि जा जेके ऑर्गेनाइज़ेशनल सेटअप आहिनि उहे सेट थियल हुजनि। हाणे मूंखे त ईअं लॻी रहियो आहे त चूंडनि में वञी बाक़ी जेका 27 ॾींहं रहिया आहिनि ऐं पार्टियुनि अञा ताईं वॾा जलसा बि न कया आहिनि। कार्नर मीटिंगूं त परे जी ॻाल्हि आहे जी। माज़ी में जेके इलेक्शनूं थींदियूं उन में 3 महीना अॻु पार्टियुनि जी जेका सरगर्मियूं आहिनि उहे शुरू थी वेंदियूं, वॾा जलसा थींदा, मोहतरमा वॾा जलसा कंदी। नवाज़ शरीफ़ जॾहिं वेंदो त उहे सॼे मुल्क जा दौरा कंदो ऐं जलसा कंदो ऐं उन खां पोइ आख़िरी जेको महीनो हूंदो उन में वरी कार्नर मीटिंगूं थींदियूं, शहरनि में गॾिजाणियूं थींदियूं ऐं स्टेट जेका सो गॾिजाणियूं थींदियूं ऐं पंहिंजा पावर शो थींदा। त हाणे चूंडनि में वञी कुझु ॾींहं रहिया आहिनि त हिन जो नुक़सानु सियासी पार्टियुनि खे मां ॾिसो पिया थींदे या टर्नआउट ते हिन जो असरु पवंदो या तकरार वधीक वधंदा इलेक्शन खे वठी करे? मां ॻाल्हायां थो। तव्हां ॾिसो त हमेशह असांजो जॾहिं पार्टियूं 3 महीना 2 महीना अॻु पंहिंजा वॾा जलसा कंदियूं, मोबिलाइज़ेशन कंदियूं त टर्नआउट कुझु ठीकु रहंदो, माना 30%, 35%, 40%, असां वटि 54% बि जेको आहे सो टर्नआउट रहियो आहे। पर जॾहिं पार्टियूं मोबिलाइज़ेशन नथियूं कनि त माण्हू मोबिलाइज़ कोन थींदा। असल में जॾहिं पार्टियूं माण्हुनि ॾे वेंदियूं त उहे मोबिलाइज़ थींदा न। जॾहिं आवाम ऐं वोटर तव्हांजो मोबिलाइज़ न थींदो त अल्टीमेटली जेका टर्नआउट हूंदो उहो ॾाढो मतिलबु पुअर हूंदो ऐं ॾाढा माण्हू मतिलबु जेकॾहिं 20%, 25%, त असां चऊं था त जेकॾहिं टोटल 100 मां 25 वोट पिया, 10 पिया PP वारे खे, 10 पिया PMLN वारे खे, 5 मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे, ठीकु आहे, त कुल मतिलबु इहे 10 या 11 जेको खणंदो वोट उहो खटी वेंदो। हाणे 100 मां 11 वोट खणण वारो आवाम जो नुमाइंदो थी नथो सघे। असांजी इहे जमहूरियत जो मज़ाक़ आहे। मतिलबु माज़ी में जेके टर्नआउट रहिया आहिनि उहे ॾाढा पुअर रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु जेके पार्टियुनि अञा ताईं मोबिलाइज़ेशन शुरू न कई आहे त इहो ख़ुदि जमहूरियत में शायदि हू यकीन नथा रखनि, शायदि हिन ॻाल्हि में हू यकीन रखनि ई नथा त को आवाम सां डायरेक्ट इंटरेक्शन कबो आहे, उन्हनि ॾे वञिबो आहे, उन खां पुछिबो आहे, आवाम खां पुछिबो आहे तव्हांजा मसइला कहिड़ा आहिनि, उन्हनि ॾे वञिबो आहे तव्हांखे पाणी मिले थो, तव्हांखे बिजली मिले थी, तव्हांखे सिहत जी सहूलियतूं मिलनि थियूं, तव्हांखे तालीम मिले थी, तव्हां वटि रोड आहे, ही न आवाम ॾे वञनि था न छा? इलेक्शन जे ॾींहं ते कुझु माण्हू ईंदा ऐं हिननि जा दॿा भरींदा ऐं हिननि खे असांजो नुमाइंदो करे साम्हूं पेश कंदा। इहा वॾी हिकिड़ी मज़ाक़ आहे। त मूंखे लॻी रहियो आहे त पार्टियूं ख़ुदि तयारु न आहिनि, पार्टियूं जमहूरी न आहिनि, पार्टियुनि जो जेको रवैयो आहे उहो ॾाढो जेको आहे सो हिकिड़ो पुअर रवैयो आहे अवाम ॾांहुं, इलेक्शननि ॾांहुं ऐं जमहूरी हुकूमतुनि ॾांहुं। ही सिर्फ़ु जेको आहे सो असांजे मथां सवार थियणु था चाहिनि ऐं वेठा था इंतज़ारु कनि त जेको आहे सो इलेक्शन जे ॾींहुं थिए त असां दॿा भरियूं। घटि में घटि हिन वक़्त ताईं सूरत हाल इहा आहे, माण्हुनि सां गॾु इंटरेक्शन हिननि जो नज़र अचे ई कोन थो। सही मंजूर साहब, मां सही दुरुस्त निशानदेही कही, तो हिकिड़ो गैप नज़र अचे पियो पॉलिटिकल पार्टीज़ ऐं आवाम विच में। बिग साहब, इस पर आप कुछ कहना चाहेंगे कि एक गैप बदस्तूर बरकरार था? आपने 16 माह का PDM का जिक्र किया कि उसमें मुल्क को डिफ़ॉल्ट होने से बचा लिया गया, लेकिन आवाम और जो नुमाइंदों के दरमियान एक गैप था वो एड्रेस नहीं हो सका, वो बहरहाल बरकरार रहा।
अब उम्मीद ये की गई कि इलेक्शन के अनाउंस होने के बाद, जो पहले ही देर से अनाउंस हुए, तो एक माहौल बनेगा, लेकिन उस माहौल को बनाने में बहुत देर कर दी पार्टीज़ ने। अब ये देख रहे हैं आपके पार्टीज़ का नुकसान होगा इससे, या वो डैमेज को कंट्रोल करने की पोजीशन में हैं बशमूल मुस्लिम लीग नून? नहीं, देखिए, पहली बात तो ये है कि दो पार्टियां ऐसी हैं जिनकी अभी इतना उन्होंने पार्टिसिपेशन उनकी थोड़ी सी स्लो है, बट आप पीपल्स पार्टी को देखें, बिलावल भुट्टो साहब जो हैं वो पंजाब में मौजूद हैं, जलसे भी तमाम चीज़ें करना है। और ये दो जो पार्टियां थी, इनकी मैंने वजूहत बतला दी कि हमारी पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो थी वो आखिर तक थोड़ा सा इसको क्लैरिटी चाहती थी कि उनके कायद के ऊपर जो है अगर पाबंदी ख़त्म हो जाती है, और अब पीटीआई जो है वो बल्ले को लेके चल रही है। आप देखेंगे कि आफ्टर फ्यू डेज फुल स्विंग पे ये तमाम चीज़ें जाएंगी। दूसरी, मैं एक चीज़ आपको यकीन दिलाता हूँ कि जब तक ये चीफ़ जस्टिस मौजूद हैं, देखिए ये बहुत दबंग चीफ़ जस्टिस हैं, और ये शायद अक्टूबर के अंदर इसके अंदर चले जाएंगे, मगर ऐसे ऐसे फैसले आएंगे जो पाकिस्तान की तारीख़ के अंदर कभी आपने सोचे भी नहीं होंगे, और ऑलरेडी आने शुरू हो गए। दूसरी बात है कि देखिए, एक आदमी कभी अपनी पोजीशन वो ख़राब नहीं करेगा, वो वाहिद आदमी है चीफ जस्टिस जिसने कहा है कि मेरी लकीर है ये, इसमें मैं कोई कंप्रोमाइज़ नहीं करूँ। अभी कुछ दिनों पहले वो जनाब एक सेक्रेटरी थे इलेक्शन कमीशन, वो बीमारी का लेके चले गए। कोई भी जाए, कोई भी आए, इलेक्शंस होने हैं कि हर हालत के अंदर। और दूसरी चीज़ में मैं आपको बतला दूं कि जितनी फेयर ये इलेक्शंस होंगे, पाकिस्तान की तारीख में एक बार इलेक्शंस हुए थे जो 71 के हुए थे, उसके बाद ये इलेक्शन होंगे, कोई आरटीएस वगैरह आप देखिएगा इसके अंदर इन्वॉल्व नहीं होगा। तो ये जब सुप्रीम कोर्ट जो है हमारे साथ खड़ा है पॉलिटिकल, और किसी के साथ वो ज्यादती भी नहीं होने देंगे किसी के साथ। ये ज़रूर है कि आर्म फोर्सेस हमारी जो हैं, जो हमारे इदारे हैं, जो इस्टेब्लिशमेंट है, वो इस चीज़ से खुश नहीं है कि दहशतगर्द जो थे, जो शर पसंद थे, जिन्होंने GHQ पे हमला किया, मैं खुद देख के आया हूँ, जो जिना हाउस को आग लगाई है, आप अंदाज़ा नहीं कर सकते हैं। क्या हम उनको इजाज़त दें लेवल? अच्छा, दूसरी एक बात, अभी मेरे भाई ये कह रहे थे, आप लास्ट इलेक्शन का बजट देखिए, डेटा देखें, जितने लोग अप्लाई करते हैं उसमें 75 to 80% को मिलता है, और 20% जो है वो हर पार्टी में हुआ है। अभी आपने GDA में देखा है कि मिर्ज़ा जो थे वो और उनकी वाइफ वो हुई हैं। इसी तरह इसमें 75 पे खड़ा हुआ है, मतलब ये जो PTI है 75% उनके लोगों को टिकट मिल गए हैं। इनका हमेशा PTI का ये रहा है कि इतना शोर मचाओ, चोर 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 चोर, के लोग जो हैं उनकी अटेंशन जो है वो उसकी तरफ आ जाए। ऐसी कोई बात नहीं है, उनको लेवल प्लेइंग फील्ड मिली हुई है। उनके लोगों को जो है 75% लोगों को टिकट्स जो हैं वो इशू हो गए हैं पार्टी के, और इंशाल्लाह आप देखेंगे। और देखिए, ये इलेक्शंस जो हैं डिले होना किसी भी पॉलिटिकल पार्टी को सूट नहीं कर रहा है, क्योंकि हमारी फाइनेंशियल पोजीशन इतनी ख़राब हो जाएगी। क्या हम अफोर्ड कर सकते हैं कि डिफ़ॉल्ट हो जाए श्रीलंका की तरह? नहीं, क्योंकि IMF ने कह दिया है अब अगर हम किसी से डील करेंगे तो वो जमहूरी हुकूमत होगी, हम किसी केयरटेकर से हम जो है बातचीत नहीं करेंगे। दूसरा, जैसे मैंने आपको बतलाया कि जो MOU साइन हुए हैं, $40 बिलियन इन्वेस्टमेंट के लिए तैयार है पाकिस्तान में। तो हमारे तो अब अच्छे दिन इंशाल्लाह इलेक्शन के बाद आप देखेंगे कि शुरू होंगे हमारी इकोनॉमी के। ठीक, एक होप मौजूद है और इलेक्शन के बाद अच्छे दिन इकोनॉमी के लिए शुरू होंगे। ज़मीर साहब, आखिर में तव्हां खां इहो बि ज़रूरु पुछंदसि त जेका समूरी सूरत हाल आहे, जीअं मां ज़िक्र कयो अॻु, त यकसू थी करे, हिकु थी करे, हिकु पेश थी करे इदारा हुजनि, असांजी ऑनरेबल कोर्ट्स हुजनि, उहे हिकु थी करे बिछियूं आहिनि। बेग साहब बि उहा ई ॻाल्हि कनि पिया, पर हाणे इदारनि अंदरि बि त बहिरान आहिनि। असीं ॾिठोसीं सुप्रीम कोर्ट में गुज़िरियल ॾींहुं हिन क्रूशियल स्टेज ते तमामु जेके सीनियर जस्टिस हुआ, जजिस हुआ, सिटिंग जजिस, उहे मुस्ताफ़ी थी विया, ऐं उनखे वठी करे तमामु अहम ऑब्ज़र्वेशन बि साम्हूं आयूं। इनखे कीअं पिया ॾिसो त ख़ुदि इदारनि जे अंदरि जेके बहिरान आहिनि हिन वक़्त में, उहे कहिड़ा असरु कंदा? सभ खां पहिरियों इहो आहे त 2017 जी जेकी सियासी सूरत हाल हुई, उन खां पोइ जेकी सियासी सूरत हाल आहे उहा चेंज आहे। ऐं हाणे उमेद थी कजे त 2024 खां वठी पोइ जेकी ईंदड़ वक़्तु हूंदो उन में सियासी सूरत हाल चेंज हूंदी। 2007 में ही पाकिस्तान तमामु 2017 में पाकिस्तान स्मूथली पियो हले, इकोनॉमी बि स्मूथली पई हले, पर कंहिं धुरनि खे शायदि तजुर्बा करणा हुआ, उहो तजुर्बो कयो वियो, जंहिंजे करे तमामु मामला जेके आहिनि ते दरहम भरम थिया। सियासत बि उन जे नज़र थी, इंतिज़ामिया बि उन जे नज़र थी, अदालतूं बि उन में जेको आहे इन्वॉल्व थी, उहे बि क्वेश्चनाइज़ थियूं।
हाणे जॾहिं इहे सभु शइ जेको हिकिड़ो एक्सपेरिमेंट कबो आहे उन जो जेकॾहिं रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं ईंदो आहे छा थींदो आहे त उहो रिज़ल्ट जेकॾहिं पॉज़िटिव आयो त सभु जशन मल्हाईंदा आहिनि ऐं जेकॾहिं उहो पॉज़िटिव न आयो त पोइ हिक ॿिए ते ब्लेम कंदा आहिनि। हाणे इहा सूरत हाल अवां ॾिठी त माज़ी में सियासतदान हुजनि, अदालत हुजे या जेकी असांजी इस्टेब्लिशमेंट हुई उहे हिक ॿिए सां दस्ते गिरेबान रहा ऐं उन्हनि हिक ॿिए खे ब्लेम कयो, जंहिंजो नतीजो इहो निकितो त पाकिस्तान नियर अबाउट टू डिफॉल्ट जी लाइन ते पहुतो अची। उन मां लाज़मी आहे त या सिखणो हो या ॿुधणो हुयो। ॿुधण खां अलाह बचायो पाकिस्तान खे, पर सिखण जे लाइ हिकिड़ो मौक़ो मिलियो। हाणे उन सिखण जे सां इहो थियो आहे त हर इदारो, हर सियासी पार्टी पाण उन ते रिविज़िट थी करे ऐं हींअर ॾिसो त सियासी पार्टियूं मैच्योर थी वियूं आहिनि। PTM जी गवर्नमेंट ही सभु पार्टियूं हलाए वियूं। मुल्की मईशत जे लाइ हिकिड़ी सुठी होप इहा जेकी हींअर IMF जो आयो आहे, इहो सिर्फ़ु इन जे करे न आयो आहे, उन्हनि का न का शइ ॾिठी हूंदी, छो जो उहे ई चीफ मॉनिटरिंग आहिनि ऐं उहे ई चाहिनि था त हिन मुल्क में सियासत इदारा अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन पंहिंजो रोल अदा कनि, हिक ॿिए में इंटरप्ट न कनि। ऐं उन जे हिसाब सां हाणे छा थींदो त अदालतूं बि उन तमामु पर्सपेक्ट खे ऐं साम्हूं जेकी सिचुएशन आहे उनखे रखंदे पंहिंजे इदारे खे साफ़ त कंदियूं न। हाणे माज़ी में तव्हां ॾिसो त इहो जेको जज हुयो जेको आहे अली छा चवंदा आहिनि नक़वी साहब जो जेको रहियो किरदारु, उहो इवन देन के मीडिया में उनखे ट्रक वारो जज सॾियो हुयो। करप्शन जी एतिरी इंता हुई ऐं हू मुशरफ साहब जो जेको फ़ैसिलो ॾेई करे ऐं जेको आहे सो मथे जेको आहे सो माना विदाउट जेको आहे ड्यू कॉम्पिटेंसी हू आउट ऑफ टर्न प्रमोशन वठी करे आयो ऐं हिते अची जेको हुन रोल अदा कयो उहो अदालती फोरम ते बि गुझो कोन्हे, अवामी फोरम ते बि गुझो कोन्हे। उहो उनखे बि पंहिंजे जेको आहे ज़मीर शायदि मलामत कई हूंदी या जेकॾहिं न कई हूंदी त कंहिं न कंहिं सिस्टम जंहिं रियलाइज़ कयो हूंदो त असां इनखे हाणे ग़लती कई, उनखे जेको आहे इन हद ताईं बि पहुचायो। ऐं हाणे सीनियर जज बि जेको नेक्स्ट चीफ जस्टिस थियणो हो काज़ी फ़ाइज़ ईसा खां, उहो बि जेकॾहिं ॾिठो वञे त उनजो किरदारु बि ओवरऑल असीं नेक्स्ट टाइम इन ते शायदि डिटेल में डिस्कस कंदासीं त उनजो बि अदालती ऐं सियासी करेक्टर ऐं किरदारु जेको रहियो आहे उनखे बि इन हद ताईं अची पहुतो त हू पंहिंजा टपड़ वेड़े करे गोल करे हलियो वियो आहे। लिहाज़ा हाणे हिकिड़ी सुठी एलिमेंट आहे, इन में मायूसी न, इन में एप्रिसिएशन आहे त इदारो हर को पंहिंजे जे अंदरि इहे कारियूं भेड़ियूं जेके चवंदा आहिनि कारियूं रिढूं कढण जे लाइ तयारु आहे। सियासतदान गॾिजी वेही करे हलण जे लाइ तयारु आहिनि ऐं इस्टेब्लिशमेंट हींअर इहो ई जेको आहे डिसीशन वरितो आहे त इलेक्शन जे अंदरि असांजी आर्मी न हूंदी, यानी कि सिक्योरिटी जे हद ताईं हूंदी। प्रोसीजर ऑफ इलेक्शन वक्त तमाम घटि आहे, पॉइंट टेकन ऐं तमामु अहम इहे ॻाल्हियूं। मंजूर साहब फाइनल अवां जो कमेंट वठंदसि, क्विक कमेंट कजो। जी हा, मां इहो त चवां त जज साहबान त हाणे वञी चुका आहिनि। जस्टिस नक़वी ते सुप्रीम जुडिशियल काउंसिल में केस हले पियो ऐं जस्टिस एजाज़ुल हसन इन जे करे हलियो वियो त हिकिड़ो हेयर रेजेंसी जेको आहे सो होटल 7 स्टार होटल इस्लामाबाद में ठहिणो हो। त एजाज़ुल हसन साहब जॾहिं वकील हुया त उहो होटल बेसिकली होटल न ठहियो, उते हिकिड़ा अपार्टमेंट ठही विया ऐं जस्टिस एजाज़ुल हसन साहब उन कंपनी जा वकील हुया। त बाद में जॾहिं सुप्रीम कोर्ट में इहो केस आयो त जस्टिस एजाज़ुल हसन इहो केस ॿुधो, जेतोणीकि उनखे चयो वियो त तव्हां माज़ी में इन कंपनी जा वकील रहिया हो, तव्हां इहो केस न ॿुधो, पर हुन उहो केस ॿुधो छो त जस्टिस साकिब निसार उनखे चयो त इहो केस ॿुधंदो ऐं अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। त हिन वक़्त ते इहा ॻाल्हि हले पई त जहिड़े नमूने नक़वी साहब ते सुप्रीम जुडिशियल काउंसिल में केस हले थो त जस्टिस एजाज़ुल अहसन ते बि केस हलायो वञे सुप्रीम जुडिशियल काउंसिल में, त हू उन ख़ौफ़ खां अलॻि थी विया ऐं इस्तीफ़ा ॾिनी ऐं चयो थो वञे त हिकु ॿ ॿिया बि जज आहिनि जेके अहिड़े नमूने इस्तीफ़ा ॾेई मथां हलिया वञनि। ठीकु मंजूर साहब, वरी महिरबानी मुंहिंजी। नाज़रीन, गुफ़्तगू मां ॿुधी, मूंसां गॾु मिर्ज़ा इश्तियाक बेग साहब हुआ, बैरिस्टर ज़मीर हुसैन साहब ऐं मंज़ूर चांडू साहब जी गुफ़्तगू मौजूदा जेके करंट जुडिशियल ऐं पॉलिटिकल डेवलपमेंट्स थियनि पियूं उन ते उनजी गुफ़्तगू ॿुधी। एडवोकेट अलीपल साहब असां सां कमिटमेंट कई, पर उन बावजूदि हू अॼु प्रोग्राम में असां सां गॾु शरीक न थिया आहिनि। PTI जो बहरहाल जेको असीं कोशिशि कंदासीं त ईंदड़ प्रोग्राम्स में ज़रूरु जेको बि ईंदड़ जी स्ट्रेटजी आहे उहा ज़रूरु असां शेयर कयूं। अॼोके प्रोग्राम में थियल गुफ़्तगू जे हवाले सां पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। वरी हाणे मंडे ते असां मुलाक़ात थींदी, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।